Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. अस्सलाम वालेकुम एंड वेरी वार्म वेलकम। सुजाग सिंध खे सलाम सिंध। नाज़रीन, ख़ूबसूरत शुरूआत थी चुकी है असांजे हफ़्ते जी, छो त असांजी सूमर खां वठी जुमे ताईं तव्हां सां गॾु मुलाक़ात रहंदी आहे ऐं हर रोज़ जेके असांजी रूटीन रहंदी आहे तव्हांजी मौजूदगीअ सां तव्हां सां गॾु असांजे ॾींहं जी शुरूआत थींदी आहे। अॼोको ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत भलारो ॾींहुं आहे छो त कल्ह जेका राति गुज़री आहे सा वॾी राति आहे, जेका शब बरात वारी राति हुई, सो मग़फ़िरत जी राति हुई। ज़ाहिर आहे माण्हुनि दुआऊं पे घुरियूं ऐं अॼोके ॾींहं ते बि काफ़ी माण्हुनि रोज़ा रखिया हूंदा। उन पंहिंजो जेके दीनी अमल आहिनि जेके पंहिंजा, उन सां हिकिड़ी अञा ताक़त ऐं सुठी पॉज़िटिविटी मिलंदी आहे। असांजो दीन बि असांखे पॉज़िटिविटी थो सेखारे, मोहबत ऐं प्यार थो सेखारे। सो उमेदु कयां थी त तव्हांजूं जेके बि दुआऊं आहिनि से क़बूल वयूं हूंदियूं, क़बूल पयूं हूंदियूं, कि न्याज़ कया हूंदा, मिठा पचाए पंहिंजनि मिटनि माइटनि खे, पाड़े ओड़े वारनि खे विरहाया हूंदा, से न्याज़ बि तव्हांजो क़बूल पवंदो। ऐं अॼोको रोज़ो बि उमेदु कयां थी त क़बूल थींदो ऐं तव्हांजूं दुआऊं जेके आहिनि उहे सभु क़बूल थींदियूं। ऐं छो त इहा कोशिशि जेका आहे न, इहा ॾाढी पॉज़िटिव प्रैक्टिस आहे, ॾाढी सुठी प्रैक्टिस आहे त माफ़ी घुरणु। असां चवंदा आहियूं त सिर्फ़ु अॼोकी राति ते था असां सभिनी खां माफ़ी घुरूं, हिकिड़ो मैसेज करे छॾींदासीं त असांखे माफ़ु कजो अगरि असां तव्हांजी दिलि रंजाई हूंदीसीं, ऐं वरी पोइ सॼो साल वरी वापसि उअं ई लापरवाही सां बेपरवाह थी करे गुज़ारींदा आहियूं। असल में ॾिठो वञे त इहे जेके वॾियूं रातूं आहिनि न, इहे हिकिड़ो मैसेज आहे, हिकिड़ो मैसेज आहे, ॼण हिकु क़िस्म जो ख़ाको चइजे त ॼण ख़ुदावंद ताला जी तरफ़ां असांजो दीन में इहो हिकिड़ो गाइडलाइन आहे त ॾिसो हीअं तव्हांखे सॼो साल गुज़ारिणो आहे। इहो सिर्फ़ु हिकु राति जी ॻाल्हि न आहे, हिकु महीने जी ॻाल्हि न आहे, तव्हांखे सॼी ज़िंदगी अहिड़े ख़ूबसूरत तरीक़े सां थी गुज़ारिणो आहे त तव्हां पॉज़िटिव रहो। अगरि कंहिंजी दिलि आज़ारी कई था त उन खां माफ़ी घुरो। अगरि कंहिं माण्हूअ खे तव्हां सां को ॾुखु पुॻो आहे त उन सां बि तव्हां जेको आहे माफ़ी घुरी जेको आहे पंहिंजो करे था सघो। उन सां छा थींदो आहे त तव्हां पाण ॾाढो रिलैक्स रहंदा आहियो, तव्हां पाण ॾाढो सुकून में रहंदा आहियो। ऐं इहे सभु उहे बरकतूं आहिनि, इहे ब्लेसिंग्स आहिनि जेके ख़ुदावंद ताला असांखे ॾिनियूं आहिनि। त चइबो आहे त बरकत थी पए कंहिं कम में, अगरि बरकत पवंदी आहे त बरकत जो मतिलबु क्वांटिटी न आहे, बरकत जो मतिलबु आहे असल में क्वालिटी। जंहिं बि माण्हूअ खे, अगरि तव्हांखे सिर्फ़ु पैसे जी सूरत में बरकत तव्हांजे रिस्क में न पवंदी आहे, पर तव्हांजी सिहत बि तव्हांजी बरकत थी पवे, उहा बि आहे त तव्हांजी सिहत सुठी हुजे, तव्हां मिटनि माइटनि सां तव्हांजो इख़लाक़ हुजे, उन्हनि जा रिश्ता मज़बूत थियनि तव्हां सां गॾु, जेके बि तव्हांजा घर भाती आहिनि उन्हनि सां तव्हांजी रिश्ता ऐं बॉन्डिंग अञा मज़बूत थिए। इहे सभु ॻाल्हियूं बरकत में अचनि थियूं। सिर्फ़ु इहो न आहे त अगरि रिस्क आहे त बरकत थी पवे त माना पैसे में ई बरकत पवंदी। त इहे सभु उहे ॻाल्हियूं आहिनि जिन खे अंडरस्टैंड करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। उन सां गॾोगॾु नाज़रीन, पाकिस्तान में अॼु खां पोलियो मुहिम शुरू थी चुकी आहे। पाकिस्तान भर में 26 फरवरी खां वठी 3 मार्च ताईं पोलियो मुहिम जारी रहंदी, जंहिंमें सिंध, पंजाब, बलोचिस्तान, आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं इस्लामाबाद जे कई ज़िलनि में पोलियो जी मुहिम जारी रहंदी ऐं उतां जे ॿारनि खे पोलियो जा क़तरा पियारा वेंदा। पाकिस्तान भर में 5 सालनि ताईं जी उमिरि जा 38 मिलियन, 5 साल जे खां घटि जी उमिरि जा 38 मिलियन जेके ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा क़तरा पियारण जी मुहिम आहे जेका शुरू कई वई आहे। छो त पोलियो वायरस जेको आहे ॾाढो ख़राबु आहे ऐं असांजे सोसाइटीअ में, असांजे माहौल में, असांजे ॿारनि ते ॾाढो उनजो ख़राबु असरु आहे ऐं इहा ज़िमेदारी असांजे वालिदेन जी आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा पाबंदीअ सां पियारियो ऐं पोलियो जहिड़े वायरस सां, माज़ूरीअ सां इन्हनि खे बचायो। छो त फ़ैसिलो असांखे अॼु करिणो आहे अगरि असांजे ॿार खे पंधु करिणो आहे। सो नाज़रीन, ॾाढो ख़ूबसूरत इहो मैसेज हुयो ऐं उमेदु कयां थी त जॾहिं तव्हांजे दर ते पोलियो जी टीम अचे त उन सां ताउन कंदा ऐं पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा ज़रूरु पियारींदा। उमेदु कयूं था त इन यकजहती ऐं यूनिटीअ सां गॾु हिकु ॾींहुं पाकिस्तान पोलियो खां आज़ादु मुल्क हूंदो। सो अॼु जो प्रोग्राम बि ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम रहंदो। हिन प्रोग्राम में असां टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं जेको हर असांजे ॾींहं ते टॉपिक हूंदो आहे। अॼु जो इहो टॉपिक आहे त हिकु सोसाइटीअ खे पॉज़िटिव अप्रोच कीअं ॾिजे, छा करणु घुरिजे त उन में नेगेटिविटी ख़तमु थी वञे। इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां अडॉप्ट करे था सघूं। पोइ सुठा माण्हुनि सां सुठा किताब पढ़ाऊं या ॿारनि में
कहिड़े क़िस्म जी एक्टिविटी आहे उहा जेको उन जी आदत उन्हनि में विझूं असांजे यंगस्टर्स में, असांजे नौजवाननि में, त असांजी सोसाइटी पॉज़िटिव थी वञे। सो इन ते ॻाल्हाईंदासीं ऐं असां वटि ॾाढा ख़ूबसूरत महिमान बि हूंदा जेके ब्रेक खां पोइ जॉइन कंदा। पर हीउ जेको प्रोग्राम आहे सो तावन कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स तावन कनि था असांखे ख़ूबसूरत प्लॉट ॾियण में ॾाढो आसान महीननि जी किस्तुनि ते। त उन्हनि जो नंबर तव्हांजे स्क्रीन ते ईंदो हूंदो, पर GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जेको आहे 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में ॾियनि था विया। सो ॾाढो ख़ूबसूरत इन्हनि जा प्लॉट्स आहिनि, ॾाढी ख़ूबसूरत इन्हनि जी जेका आहे सॼी डिज़ाइनिंग आहे। ऐं अगरि कंहिंखे बि घरु वठिणो आहे, प्लॉट वठिणो आहे, त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खां बहितर को कंपनी न आहे, के बिल्डर्स न आहिनि जंहिं वटि तव्हां वञी था सघो ऐं पंहिंजो बहितरीन ऐं ख़ूबसूरत प्लॉट जेको आहे उहो हासिलु करे था सघो। ख़ूबसूरत उन्हनि जो जेको आहे इहो कंपनी आहे जेका असांजे हिन प्रोग्राम खे तावन थी करे। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे तावन कयो आहे शामूज़ ऑफिशियल वारनि। शामूज़ ऑफिशियल्स एंड ब्रांड वारनि ॾाढा ख़ूबसूरत असांखे कपिड़ा ॾींदा आहिनि। अॼु बि जीअं जेका मुंहिंजी ड्रेस आहे तव्हां ॾिसी रहिया हूंदव त ॾाढी ख़ूबसूरत ऐं एलिगेंट आहे। कलर त अथनि हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जा डिसेंट कलर्स ही यूज़ कंदा आहिनि। उन सां गॾोगॾु इन्हनि कपिड़े इन्हनि जो कपिड़ो, इन्हनि जी डिज़ाइनिंग ॾाढी ख़ूबसूरत ऐं ॾाढी बहितरीनु हूंदी आहे। सो शामूज़ ऑफिशियल वारनि जी वेबसाइट स्क्रीन ते बि ईंदी हूंदी, तव्हां उन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघो था ऐं ख़ूबसूरत पंहिंजो ऑर्डर्स प्लेस करे सघो था। सो नाज़रीन, वक़्तु थियो आहे नंढड़ी साहीअ जो। भला साही था वठूं, साही खां पोइ वरी असां जेको आहे वापसि ईंदासीं ऐं पंहिंजे महिमाननि खे तव्हां सां मुतारिफ़ कराईंदासीं ऐं हिन प्रोग्राम खे अञा ख़ूबसूरत बणाईंदासीं। जॾहिं तव्हां पंहिंजूं कॉल्स कंदा आहियो त तव्हां कॉल कजो ऐं अॼु जे टॉपिक जे हवाले सां असां सां ज़रूरु ॻाल्हाइजो। सो नाज़रीन, वठूं था नंढड़ी साही, मिलूं था ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ख़ूबसूरत महिमाननि खे भलीकार करे चुका आहियूं। तव्हां खे बि मुतारिफ़ कराईंदासीं, थोरो सब्र रखो। अॼु जो टॉपिक जेको मां अॻु में बि ॿुधायो तव्हांखे इंट्रो करण महिल, त ॾाढो ख़ूबसूरत आहे टॉपिक ऐं उन जी तमामु बहितरीनु मां सम्झंदी आहियां त असरु असांजी सोसाइटीअ ते आहे। ऐं टॉपिक इहो ई आहे त भला सोसाइटीअ खे पॉज़िटिव कीअं बणाइजे। अहिड़ियूं कहिड़ियूं कारकर्दगियूं आहिनि जेके असांजे यंग जनरेशन में अगरि असां चाहियूं त उहे आदतूं विझूं, या जेके शयूं आहिनि असां उन्हनि शयुनि खे आदतुनि खे एडॉप्ट कयूं, भली उहे ॿियनि जो छो न हुजनि, ॿाहिरनि मुल्कनि जो छो न हुजनि, पर अगरि उहे तरक़ी कनि था ऐं उनजो इम्पैक्ट उन्हनि जी सोसाइटीअ ते सुठो पॉज़िटिव पवे थो, त छो न भला उनखे अपनाइजे, छो न उन्हनि शयुनि खे सिखिजे जेके दुनिया में आलमी सतह ते माण्हू कनि था पिया। मुल्क तरक़ी था कनि, क़ौमूं तरक़ी थियूं कनि, सो कीअं थियूं कनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। इन सां वाबस्ता असां वटि गेस्ट बि आहिनि, ॾाढा ख़ूबसूरत बहितरीनु गेस्ट आहिनि ऐं मां सम्झंदी आहियां त कारामत गेस्ट आहिनि। उहे माण्हू आहिनि असांजा सिंधी माण्हू जेके जिते बि वञनि था उहे पंहिंजनि पाड़नि खे नथा विसारनि, पंहिंजी सिंध खे नथा विसारनि ऐं कीअं न कीअं कुझु न कुझु करे पंहिंजे पाण खे कॉन्ट्रीब्यूट कनि था पंहिंजी सिंध जे तरफ़। सो असां वटि मौजूदु आहे सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन जा डायरेक्टर ऐं प्रेसिडेंट। स्काला जा इवेंट्स थींदा रहंदा आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी। हींअर बि पुठियों सॼो हफ़्तो इन्हनि जा इवेंट्स हुया। नौजवान यंगस्टर्स जेके असांजी नई टही आहे सिंध जे नौजवान खे एप्रिशिएट करणु, उन्हनि खे प्रोमोट करणु, उन्हनि खे उहो मौक़ो ॾियणु त उहो पंहिंजो कमु कनि, पंहिंजा आइडियाज़ खणी अचनि। हे उहे माण्हू आहिनि जेके स्काला जे थ्रू अहिड़ा इवेंट्स था कराइनि ऑर्गेनाइज़, उन्हनि खे एप्रिसिएशन्स था ॾियनि, उन्हनि खे एप्रिशिएट था कनि, हिमत था ॾियारनि, उत्साह था पैदा कनि असांजे नौजवाननि में त सुठो कमु कयो, अॻिते वधो, छो त अॻिते दुनिया खोड़ पई आहे ऐं मैदान घणा आहिनि जिन में तव्हांखे पंहिंजे पाण खे साबित करिणो आहे। सो वेलकम कयूं था जनाब ख़ैर मोहम्मद कोलाची साहब खे। अस्सलाम वालेकुम सर। भलीकार कयूं पिया तव्हांखे, ख़ुरात आहियूं त तव्हां आया अॼु असांजे अंगण ते। ऐं हुन सां गॾोगॾु मुबशिर मलिक साहब असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम सर, वेलकम था कयूं। ॾाढो सुठो लॻो मूंखे ऐं मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त तव्हां अचो मुंहिंजे शो में, छो त काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं ऐं मूंखे यकीन आहे तव्हां ॾिसिजो असां वटि जेके कॉलर्स कॉल कंदा आहिनि, एॾी असांजी माशाल्लाह सुजाग सिंध आहे जो उहे कंसर्न आहिनि त कंहिं शइ जी इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे, तालीम में, रहण में, सोच में,
स्कूल ऑफ थॉट थींदा आहिनि न सोसाइटी जा, सोसाइटी ग्रो तॾहिं कंदी आहे जॾहिं स्कूल ऑफ थॉट उनजो जेको आहे स्ट्रॉन्ग हुजे। सो साईं तव्हां खां मां पुछंदसि, अॻु में त तव्हां ॿुधायो त तव्हां स्काला कॾहिं खां स्टार्ट थी, इहो तव्हां कॾहिं खां सोचियो त अहिड़ो को कमु कजे, इन के तरीक़े सां सोसाइटीअ में कॉन्ट्रीब्यूट कजे? महिरबानी। असल में जॾहिं मां 2001 में कैनेडा पहुतुसि त उते ज़ाहिर आहे ख़बर बि आहे, पर प्रैक्टिकली उते महसूसु थियो त कैनेडा मल्टी कल्चरल कंट्री आहे। हर मुल्क जो इमिग्रेंट चङी तादाद में आहे, उहो पंहिंजे कल्चर खे प्रिज़र्व करे थो, प्रमोट करे थो। पोइ मूंखे महसूसु थियो त असांजो कल्चर त तमामु रिच आहे, असांजी ॿोली तमामु क़दीम आहे, उहा छो पोइ हिते रहे, उनखे इंट्रोड्यूस कराइजे दुनिया में। ज़ाहिर आहे असांजा ॾाहा, असांजा अदीब ऑलरेडी कराईंदा रहनि था, पर मां उते रहंदे पंहिंजी बि क़ौमी ज़िम्मेवारी सम्झी त मां बि कुझु न कुझु कयां। पोइ पंहिंजा हमख़्याल दोस्त साईं मुबशिर मलिक आहे, डॉक्टर शाहिद कुरैशी आहे, ऐं ॿिया दोस्त आहिनि, उन सां गॾिजी अब्दुल जब्बार लाशारी साहिबु आहे, त उन सां गॾिजी करे पोइ असां इहो स्काला जो बुनियादु विधो, सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन। इन ख़्याल सां त हिन प्लेटफॉर्म ते असां सिंध जे कल्चर ऐं लिटरेचर खे मुतारफ़ करायूं। पोइ पहिरियों कमु इहो मूं कयो त उते मां हिकिड़ो रिसालो कढणु शुरू कयो अमीक जे नाले सां। वाह। उन में कुझु सिंधी, कुझु अंग्रेज़ी जा मज़मून हूंदा त जीअं उहे ॿार जेके सिंधी नथा पढ़ी सघनि उहे अंग्रेज़ी में पढ़नि, उहे माण्हू जेके हितां विया आहिनि ऐं सिंधी सुठी पढ़नि था त उहे सिंधी में पढ़नि। बहितरीनु। कुझु वक़्तु उहो रिसालो कढियोसीं। अमीक जो मतिलबु गहराई, डीपनेस। शाह लतीफ़ जे उन शहर खां मुतासिर थी त वया जे अमीक ॾे मोह काओ ॾेई, तन सिपूं सुझे कढियूं पातारां पेही, पसंदा सेई अमूल अखड़ियुनि से। पोइ जेको आहे सो इहो सफ़र जारी रहियो। पोइ उते असां शुरूआति में लतीफ़ डे, अयाज़ डे ऐं ॿिया कल्चर जा ॾिहाड़ा मल्हाया, ऐं माण्हुनि में उते थोरो अंदाज़ो थियो त सिंध जे जेके ॾाहनि खे एतिरी ॼाण माण्हुनि खे कोन्हे। असां पाण हिक ॿिए खे त ॿुधायूं था, पर धारियनि खे घटि था ॿुधायूं। सो केतिरनि वॾनि अदीबनि उतां जे मूंखे चयो त असांखे त ख़बर ई त शाह लतीफ़ रुॻो हिकिड़ो सूफ़ी शाइर आहे, अयाज़ जो त घणनि नालो न ॿुधो। पोइ हाणे इन सूरत हाल में असां उन्हनि खे ॿुधाइणु शुरू कयो, उन खां पोइ असां उनखे किताब ॾियणु शुरू कया। पोइ नतीजो इहो निकितो त हाणे उते जे सर्किल में इहा ख़बर आहे त हीअ सिंधियुनि जो, सिंध जे प्रमोशन जो जेको सिंधी अदब ऐं कल्चर जो हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म आहे, ऐं हू दावतूं कंदा आहिनि त असांखे सॾींदा आहिनि त अची पंहिंजो व्यू पॉइंट पेश कयो। त इहो सिलसिलो जारी रहियो असांजो, ऐं इन बुनियादी मक़सदु इहो जंहिंजे मक़सद सां असां स्काला 2017 में तव्हां स्टार्ट कयो। जी। बहितरीनु। ऐं उनखे वरी पोइ तव्हां पाकिस्तान ऐं सिंध में कॾहिं खणी आया? सिंध में सम्झो पहिरियों असां बाक़ाइदा फंक्शन 2019 में कयो, बीच लग्ज़री होटल में। जी जी। उन में असां साईं असांजो दोस्त मुबशिर मलिक साहिबु आहे, उहो इमिग्रेशन ऐं एडुकेशन जे मामले ते काफ़ी एक्सपर्टीज़ रखंदो आहे। त पोइ उते आयासीं त पहिरियों सेशन हो, साईं प्रेज़ेंटेशन ॾिनी ऐं स्टूडेंट्स खे अवेयरनेस ॾिनी त उहे कैनेडा में तालीम कीअं हासिलु कनि, इमिग्रेशन जा तौर तरीक़ा छा आहिनि, ऐं थोरी ॼाण ॾियण जो सिलसिलो शुरू कयोसीं त माण्हुनि में एतमाद अचे। ॼण ख़बर न हूंदी आहे त माण्हू चवंदो अलाए छा आहे, वॾी शइ आहे का, मां थी न सघंदुसि, करे न सघंदुसि। तंहिंजे करे हौसलो ॾियणु, हिमत वधाइण जे लाइ इहो प्रोग्राम शुरू कयोसीं। छाकाणि इहो ॾिसंदे त उते खोड़ सारी दुनिया जा माण्हू, चाइनीज़, इंडियन, जी जी, श्रीलंकन सभु अचनि था। सभु अचनि था। त असांजा छो मतिलबु घटि था अचनि? बिल्कुलु सही ॻाल्हि, ॾाढो सुठो सवाल तव्हां कयो। इहा ॻाल्हि बि आहे त असांजा छो घटि आहिनि। सॼी दुनिया में ॾिठो वञे त हर क़ौम अॻिते वधियलु आहे, हर क़ौम पंहिंजे कल्चर खे, पंहिंजी ॿोलीअ खे प्रमोट थी करे पई। त सिंधी दुनिया में आलमी सतह ते सिंधियुनि जो उहो पर्सपेक्टिव या उहो पंहिंजो मोटो छो न आहे, उहा पंहिंजी ॻाल्हि छो न आहे, इन शइ में कंहिंजी कमी आहे? सर तव्हां खां इहो पुछंदसि त जॾहिं तव्हां हिते ईंदा आहियो, सिंध में था प्रोग्राम्स कयो, सिंधी यंगस्टर्स खे, नौजवाननि खे मौक़ो था ॾियो, कीअं था ॾिसो तव्हां असांजे नौजवान सिंध खे? असल में असांखे थोरी जेकी इनकरेजमेंट मिली आहे उहो सिंधी नौजवाननि जे करे मिली आहे, इन लाइन ते सोचणु, इन अॻिते वधण जे लाइ। जीअं असां मेंशन कयोसीं त असां इनिशियली कल्चर इंट्रोडक्शन ऐं
हिन सां स्टार्ट कयोसीं पर असांखे अहसासु थियो जेके नौजवान जेके अचनि था या माण्हू जेके आहिनि दे वर परफॉर्मिंग वेरी वेल एंड दे वर नॉट लेस देन एनीबॉडी एल्स ॿियनि कंट्रीज़ जा माण्हू जीअं मां साईं मैंशन कयो त इहो कॉस्मोपॉलिटन सिटी आहे हुन में एक्सपोजर असांजो तमामु घणो आहे ऐं मां बिज़नेस में आहियां त बिज़नेस मुंहिंजो प्रोफेशन आहे अंजामी कयूं था उते असांजो इंटरेक्शन तमामु घणनि माण्हुनि सां थींदो आहे जेके एम्प्लॉयर्स आहिनि असां वटि कमु कंदा आहिनि सो असां इहो नोट कयोसीं जेके सिंधी नौजवान हींअर पहुता आहिनि दे वर वेरी टैलेंटेड दे केम फ्रॉम ऑर्डिनरी सिंधी फैमिलीज़ दे वर नॉट वेरी हाई फाई वेल एजुकेटेड जेके इंस्टीट्यूट्स आहिनि हुतां न पढ़ी आया आहिनि सिंध यूनिवर्सिटी मां पढ़ी आया आहिनि मेराण मां पढ़ी आया आहिनि त हिन असांखे इनकरेज कयो त असीं हिन मामले ते फोकस कयूं त वट एवर वी हैव डन आवर जनरेशन हैव डन एवरीबॉडी नोज़ वी हैवंट डन एनीथिंग आई एम सॉरी सो पर असांखे वरी उमेदु हुई त हीअ नौजवान जेके आहिनि हीअ डायमेंशन चेंज कंदा ऐं सिंधी रिप्रेज़ेंटेशन हिननि जे हथ में थियण थी ऐं नज़र बि अचे पियो बिल्कुलु ज़बरदस्त इहा ई ॻाल्हि आहे अच्छा पोइ जॾहिं तव्हां हिते कंदा आहियो या अहिड़ा इवेंट्स था कयो पिया त स्काला खे केरु थो स्पॉन्सर करे इहे इवेंट्स थींदा आहिनि कैनेडा में अलॻि था थियनि सिंध में अलॻि था थियनि ईयरली बेसिस ते था थियनि पोइ मतिलबु छा का अहिड़ी तंज़ीम आहे का अहिड़ो इदारो आहे जेको तव्हांखे सपोर्ट थो करे या कीअं थो हले पियो स्काला जो हा इहो ॾिसो सिंध में जेके ॿिया अदारा कनि था उन्हनि ते इहो इल्ज़ाम था आणनि त हिन फलाणे खां पैसा वरिता हीअं कयो सो असां इन्हनि इल्ज़ामनि खां बचण जे लाइ ऐं पंहिंजो पाण खे आज़ादु रखण जे लाइ इहो असां जेके 5-6 दोस्त आहियूं उहे गॾिजी करे कंट्रीब्यूट करे इहो जो ख़र्चु बर्दाश्त कंदा आहियूं असां कंहिंखां हेल्प कोन था वठूं बहितरीनु मतिलबु पाण ई तव्हां मेंबर्स जेके आहियो उहे पाण ई एज़ अ फैमिली वांगुरु इन शइ खे खणो था ऐं पाण ई उन शइ खे मैनेज था कयो त ॾाढी बहितरीनु ऐं ज़बरदस्त आहे अच्छा आर्ट एॾो रिच आहे सिंध जो कल्चर एॾो रिच आहे अगरि तव्हां ॾिसो त दुनिया मां माण्हू ईंदा आहिनि जेके आहिनि उहे ॿुधणु असांजूं ॿोलियूं असांजा राग भिटाई साईं ते जेके रागी था वेही करे राग कनि सचल सरमद लाल कलंदर शहबाज़ ते वेही जेके माण्हू था राग ॻाइनि इन्हनि शयुनि में जेका सूफ़िज़म आहे जेका इन में अप्रोच आहे जेको इन में असरु आहे उहो हर आम ॿी कंहिं बि म्यूज़िक खां वधीक आहे जॾहिं ॿुधिजे थो पोइ भला इन शइ खे प्रमोट करण जे लाइ तव्हां छा सोचो आहे छा तव्हांजी प्लैनिंग आहे ॾिसो इहा शइ ॾिसो न एतिरियूं शोभा आहिनि जो दिलि कढे थी त हर शोबे में कमु कजे पर घणो नथो करे सघिजे हाणे असां शुरू कयो हो पहिरियां 2-3 साल डायलॉग विथ सिविल सोसाइटी असां सम्झणु चाहियो त मुस्तक़बिल में असांजा रवैया कीअं हुजणु घुरिजनि जो फ्यूचर चैलेंजिस खे मुंहुं ॾिजे पोइ वरी असां फिरियासीं त सिंध जो जेको टैलेंटेड आहे अनसंग आहे जंहिंखे घणी ध्यानु माण्हू कोन था ॾियनि उनखे कढी ॿाहिरि आणियूं त उन्हनि जी सक्सेस स्टोरी ॿुधूं उन्हनि छा जिदोजहद कई कीअं कामयाबी हासिलु कयूं कीअं सोसाइटी लाइ कंट्रीब्यूट था कनि त पोयां 2 साल असां इहे सेमिनार राइज़िंग सिंध जे उनवान हेठि कया उन में 15-20 स्पीकर अहिड़ा आया जेके जन अची ॿुधायो त असां कीअं कामयाबी हासिलु कयूं कहिड़ियूं ॾुखियाइयूं आहियूं त उहो सिलसिलो हलियो उन में हिन साल असां जीअं उस्ताद ज़ुल्फ़कार अली ख़ान हैदराबाद जो उन पंहिंजी राग ते अची PhD कई अथई त हुन अची इहो ॿुधायो तफ़सील त राग में कीअं PhD कई छा कयो ॿी असांजी सिंगर हुई अनीना फिदा उहा बि आयल हुई उन आर्टिस्ट आहे सिंध जी ॾाढो ख़ूबसूरत थी ॻाए पई वर्सटाइल आर्टिस्ट हा त हिन भेरे असांखे इंस्पिरेशन मिली त असांखे हिन शोबे खे इहो बि कल्चर जो हिकिड़ो शोबो आहे त ईंदड़ साल असां वधी इन में अञा हिन में थोरी घणो पार्ट प्ले कंदासीं ऐं असां ॾिसूं था जिते जिते पोटेंशियल आहे सिंधी कल्चर लिटरेचर जे कंहिं बि हिसे खे त उनखे प्रमोट करण जी कोशिशि कंदासीं ज़बरदस्त बहितरीनु अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका मां ॾिसंदी आहियां स्काला जे इवेंट्स में त तव्हां यंगस्टर्स खे मौक़ो ॾींदा आहियो त स्टेज ते अचनि ऐं पंहिंजूं स्टोरीज़ ॿुधाइनि त उहो कीअं आहियूं कहिड़े बैकग्राउंड मां आहियूं ख़ासि तौर ते न्याणियूं इहो आइडिया भला कीअं आयो ऐं पोइ हिनजी तव्हांखे मोट कीअं थी मिले उहो करण खां पोइ तव्हांखे छा थो अहसासु थिए कीअं था फील कयो जॾहिं असां वेंदासीं पाण कचहरीअ ते इन द रेस्टोरेंट काफ़ी ते सुबुह जमो थींदा आहियूं ऑलमोस्ट 2nd-3rd डे before we start work असां भई early rising आहियूं we are from old school which is actually a very healthy and very good routine so what we can do I mean असां सोचींदासीं मुआशरे खे हिन
सिंधी सोसाइटी में पॉज़िटिव चेंज कीअं आणिजे। त साईं जो मौक़िफ़ रहियो आहे त असांजा रवैया पॉज़िटिव न आहे, इनकरेजिंग न आहे। हे हिन जो इनिशिएटिव हुयो। असां हिन ते वरी सोचणु शुरू त असां छा था करियूं, लिमिटेड असांजा रिसोर्सिस, 2 ॼणा आहियूं। पोइ कुझु ॿिया दोस्त मिलिया जीअं डॉक्टर शाहिद कुरैशी, जब्बार लाशारी ऐं विष्णु लोहाणो, हे हिननि जा असांजा हमख़्याल दोस्त जमो थिया। त पोइ असांजो इहो हुयो त असां नौजवान ते फोकस कयूं। पोइ हीअ आइडिया जीअं साईं ॿुधायो त राइज़िंग सिंध में जे बैनर ते इहो जेके नवां नौजवान सिंधी सॼी रेज़िस्टेंस ऑड्स खे, डिफ़िकल्टीज़ खे ओवरकम करे पाण खे मंझरायो आहे, त हू ॿिन्हिनि जे लाइ सोर्स ऑफ इंस्पिरेशन थी विया। ॿियो हुयो त मां डिस्कस कयो त एतिरा खोड़ सारा नेबरिंग कंट्रीज़ सां स्टूडेंट आहिनि, सफ़ा यंग स्टूडेंट में जॉबूं कनि था, महिनत कनि था। असां छो न त असांजे ॿारनि खे पाण उन्हनि सां मुंहिंजो एक्सपोजर तमामु घणो रहियो आहे। इंटरव्यू बि कया आहिनि जॉब जे सिलसिले में। उन अंदाज़ो थियो त असांजा ॿार घटि कोन्हनि के, पर हुननि में इहा मतिलबु ख़्यालु न आहे त ॿाहिरि निकिरूं या एजुकेशन वठूं, ऐं ज़रूरी न आहे त हुते रही वञनि, उहो मोटी अचनि, पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करनि। उन जे लाइ अपॉर्चुनिटी हिते बि आहिनि। त हीअ बि ऑब्जेक्शन आहे त असां को ब्रेन ड्रेन करणु नथा चाहियूं, पर घटि में घटि हिननि ॿारनि खे वर्ल्ड क्लास एजुकेशन जो एक्सपोजर त मिले। दे आर केपेबल। तव्हां ॾिसो त असांखे एवरेज 3.5 GP या 3.7 GP वारा ॿार जेके आहिनि, दे आर वेल एक्सेप्टेड इन एनी ऑफ द यूनिवर्सिटी और कॉलेज इन कैनेडा। ऐं उनजी रिक्वायरमेंट 3.2 आहे, पर जेके मूंखे हाणे हींअर ॿार मिलिया जिन जी GP तमामु हाई हुई, 3.7, 3.8, 3.9, विच इज़ A++। त हुननि खे स्कॉलरशिप बि मिलंदी आहे। हाणे हीअ इंफॉर्मेशन हुननि खे हुई कोन्हे, त इंकरेजमेंट न मिले पई। ऐं पेरेंट्स खे असां इनकरेज कयूं था त हू पंहिंजे ॿार ते इन्वेस्ट करनि। ऐं आउं गारंटी थो कयां 5-6 सालनि में तव्हांजी इन्वेस्टमेंट मोटी ईंदी। आई कैन गारंटी इट। त हीअ शयूं जेके असां वधाइण जी कोशिशि कयूं था। ऐं हाणे हिते पहुता वञा खे ॾिसूं। ॾाढो सुठो कमु था कयो पिया तव्हां। ऐं अहिड़नि माण्हुनि सां जॾहिं मिलिजे थो, अहिड़नि माण्हुनि सां ॻाल्हाइजे थो, कचहरी कजे थी, त अहसासु थिए थो त पंहिंजी सिंध केॾी सुजाॻ आहे ऐं पंहिंजा सिंधी कीअं कीअं सोचनि था, छा छा सोचनि था, कुझु न कुझु उन में जाखोड़ में आहिनि त कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजा सिंधी अॻिते वधनि। पंहिंजी सिंध जेका आहे उहा वर्ल्ड वाइड आलमी सतह ते उनखे हिकिड़ी सुञाणप मिले ऐं सुठी सुञाणप मिले, जेका ऑलरेडी सुञाणप मिलियल आहे। असांजूं हिस्ट्री, असांजूं रूट्स, असांजो जेको कल्चर आहे, असांजी सकाफ़त जेका आहे, उहा त अॻे ई सॼी दुनिया में मशहूरु आहे। उनजा रंग अॻे ई फैलियल आहिनि, बिखरियल आहिनि। सो पर हींअर वक़्तु थियो मौसीक़ी। साईं सिंध जे कल्चर ते ॻाल्हायूं था, मौसीक़ी न थिए, ईअं थी नथो सघे। ख़ूबसूरत बादल राई साहिबु असां सां गॾु हूंदा आहिनि, बहितरीनु धुनियूं ठाहींदा आहिनि ऐं ॾाढी सिलेक्टिव ऐं सुठी शाइरी कंपोज़ कंदा आहिनि ऐं ॻाईंदा बि ॾाढो सुठो आहिनि। सो बादल राई साहिबु कहिड़ो था ॿुधायो, छा था ॿुधायो अॼु? अॼु 15 शुबान बाबरकत भरियो ॾींहुं। जी जी बिल्कुलु। हिन में कुझु सूफ़ी शयूं तव्हांखे ॿुधाईंदुसि। ज़रूरु पंहिंजी ज़ाती कंपोज़िशन में हूंदियूं। सरकार की बातें सुना, ऐ सबा सरकार की बातें सुना, सैयद अबरार की बातें सुना, सैयद अबरार की बातें सुना, ऐ सबा सरकार की बातें सुना, ऐ सबा सरकार की बातें सुना। हमको दोज़ख से डरना वाइज़ डरा, हमको दोज़ख से न वाइज़ डरा, हमको दोज़ख से न वाइज़ डरा, रहमत गफ्फार की बातें सुना,
रहमत गफ्फार की बातें सुना, सैयद अबरार की बातें सुना, ऐसा बा सरकार की बातें सुना। मैं दुरूदों के हुनर में छेड़ता, मैं दुरूदों के हुनर में छेड़ता, मैं दुरूदों के हुनर में छेड़ता। तू मेरे सरकार की बातें सुना, तू मेरे सरकार की बातें सुना, ऐसा बा सरकार की बातें सुना। है नियाज़ी दम में जब तक दम रहे, है नियाज़ी दम में जब तक दम रहे, है नियाज़ी दम में जब तक दम रहे। अहमद मुख्तार की बातें सुना, अहमद मुख्तार की बातें सुना, सैयद अबरार की बातें सुना, ऐसा बा सरकार की बातें सुना, ऐसा बा सरकार की बातें सुना। बेहतरीन बेहतरीन ज़बरदस्त। नाज़रीन वक़्तु थियो नंढड़ी साईअ जो, साई वठूं था, साई खां पोइ वरी जॉइन कंदासीं ऐं तव्हां सां वधीक कचहरी कंदासीं, तव्हांजी कॉल्स खे बि शामिल कंदासीं। सो वठो नंढड़ी ब्रेक, साई वठो, साई खां पोइ वरी मिलूं था। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं। ख़ूबसूरत कचहरी जारी आहे, बहितरीन महिमान असां सां गॾु आहिनि। अॼुकल्ह जी जेका नौजवान टही आहे उन जे लाइ मां सम्झंदी आहियां त ॾिठो वञे केॾा मौक़ा आहिनि, केॾा माण्हू आहिनि जेके कमु था कनि पिया, नई असांजी टहीअ खे, यंगस्टर्स खे अॻिते वधण जा मौक़ा था ॾियनि, दग था ॾेखारनि। अॻे इहो ॾाढो घटि हूंदो, ईअं हूंदो न हो। माण्हू अगरि चाहे त मूंखे अगरि कैनेडा वञिणो आहे या स्कॉलरशिप हासिलु करणी आहे, कंहिं सब्जेक्ट में PhD करणी आहे, त मां कंहिंखां वञा, कंहिंखां जेको आहे उनजी सलाह वठां, कंहिंसां उन जूं ॻाल्हियूं कयां, केरु मूंखे अॻिते मोटिवेट कंदो, दग ॾेखारींदो। त अॻे इहे मसइला हूंदा। अॼुकल्ह जे दौर में इहे मसइला ख़तमु थी विया आहिनि, छो त कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॾाढो सुठो कमु था करे रहिया आहिनि ऐं उन हवाले सां अहिड़ा माण्हू असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। उन्हनि सां कचहरी कयूं था पिया। ख़ैर मोहम्मद कोलाची साहिबु ऐं मुबशिर मलिक साहिबु ॾाढी ख़ूबसूरत ऐं सुठा सुठा पंहिंजा वाक़िया कचहरियूं पिया कनि ऑफ द रिकॉर्ड। मूंखे ॾाढो मज़ो पियो अचे इन्हनि सां ॻाल्हाए। असल में छा आहे सर, तव्हां ॿुधायो त जॾहिं ईअं थींदो आहे न, माण्हू चइबो आहे त कैनेडा वेठो आहे, उतां वेही करे माना हीअं कमु करे थो, सिंध में अचे त पएसि ख़बर त हे मसइला आहिनि असां सां गॾु। माण्हू अक्सर पोइ तनक़ीद ईअं कंदा आहिनि। हाणे असां उते वञूं, हिकिड़े साल में मोकल वठी हिकिड़ो महीनो अचे हिते कुझु करे ॻाल्हाए वञूं, त इहो त आसान कमु आहे, पर सिंध में रहणु ॾुखियो आहे। अहिड़नि माण्हुनि जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदव? हिन जो बहितर जवाबु त ख़ैर मोहम्मद कोलाची ॾींदो त असां पैसिमिज़म बि घणो हुयो, डिजेक्शन हुई नौजवाननि में, लैक ऑफ कॉन्फिडेंस जो घणो शिकार रहियासीं। हीउ मसइलो पाण डिस्कस कयासीं। असीं ऑप्टिमिस्टिक फोकस कयोसीं। साईं चयो त कंहिंखे पिटको न करणु ॾींदासीं, जेको हीउ थियो असां सां हीउ थियो, हीअ मसइला आहिनि, मसइला मसाइल हूंदा, उन सां केसि ताईं असीं फाइट कंदासीं। पर उते रोशनी जा मीनार बि आहिनि नौजवाननि में, जेके ॿियनि खे इंस्पायर था करनि सॼी ऑड्स ऐं डिफिकल्टीज़ ऐं इन्वायरमेंट सां विढ़ी। त इन करे असां फोकस कयूं था ऑप्टिमिज़म ते, त मौक़ा कहिड़ा अवेलेबल आहिनि हिते ऐं हुते ॿाहिरि। ॿाहिरि वर्ल्ड क्लास एजुकेशन वठणु सॼी दुनिया जो शौक़ु हूंदो आहे।
उन में सिंधी बि आहिनि उन्हनि खे मौक़ो जेके ब्रिलियंट स्टूडेंट आहे छो न मिले हाणे उन जा कहिड़ा वेज़ आहिनि छा आहे उहो असां जॾहिं वेंदा आहियूं वेहंदा आहियूं मुंहिंजी प्रेज़ेंटेशन उन ते हूंदी आहे मैसेज आउं ॾियणु चाहियां थो सिंधी जेके हाई स्कूल फिनिश करण वारा हाई स्कूल सां मुराद ग्रेड 11 12 ऐं जेके यूनिवर्सिटी जो 3rd ऐं 4th ईयर ते पंहिंजो टारगेट रखो अथसि तव्हांजी GP सुठी थी वञे ऐं कोर्स सिलेक्शन भली हुजे जंहिंजी एप्लीकेशन सुठी हुजे एक्सेप्टेंस सुठी हुजे ऐं स्कॉलरशिप जे लाइ क्वालिफाई करनि पोस्ट ग्रेजुएशन जे लाइ तमामु सुठी इंफॉर्मेशन इहा आहे त उन जे लाइ खोड़ सारा चांसिस आहिनि फंडिंग वठण जा ऐं कीअं वटि बि छा आहे करिणो उहो असां वेठा आहियूं असांखे बिल्कुलु हेल्प कंदासीं खोड़ सारी इंफॉर्मेशन वेबसाइट ते बि पई आहे बट स्टिल दे नीड हेल्प वी आर अवेलेबल पर मूं टारगेट हिन वक़्तु ॾियणु चाहींदो हुनजे पेरेंट्स खे हुनजे स्टूडेंट्स खे ट्राई टू रेज़ योर GP बियॉन्ड 3.7 so you will be eligible for some scholarship and how we will discuss on that. ज़बरदस्त बहितरीनु ज़बरदस्त पोइ इन प्रोग्राम खे जॾहिं तव्हां ॾिसो था त इन जी मोट कीअं थी मिले छा जॾहिं खां तव्हां हिते आया आहियो स्काला जा इवेंट्स थियनि था पिया इन खां पोइ थोरो तव्हांखे फ़र्क़ु फील थियो आहे त हाणे मतिलबु असांखे ईयरली नौजवान राब्तो कंदा आहिनि अॻु में नंबर अंग घटि हो अहिड़नि माण्हुनि जो हाणे अंग वधी वियो आहे छा अहिड़ो कुझु आहे हाणे ॾिसो न इन खे तव्हांखे सिंध जे माहौल जे पस मंज़र में ॾिसणो पवंदो हींअर जेको माहौल आहे न उहो मतिलबु घुटनि जो शिकार आहे ॿूसट आहे सही ऐं माण्हू मुंझल आहिनि छाकाणि त हितां जो सिस्टम माण्हुनि जी मदद घटि थो करे हुन जे करे मायूसी वधे थी पई हाणे अॼु बि अहिड़ो तबिको आहे जेको हिते ऐं पैसे वारा माण्हू मुल्क खां ॿाहिरि वञी तालीम हासिलु कनि था उन्हनि जे लाइ को रस्ता बंदि कोन थिया आहिनि अॼु बि ग़रीब ख़ानदाननि मां टैलेंटेड नौजवान जेके आहिनि उहे सुठी का कोर्स करे ॿाहिरि निकिरी था वञनि या हिते पोज़ीशन सुठी संभाले था वेहनि इहो सिलसिलो को बंदि कोन थींदो हिन सोसाइटी में बि जेको ज़हन आहे उहो पंहिंजो रस्तो ठाहींदो पर ओवरऑल सोसाइटी उन्हनि जी हेल्प कोन थी करे हाणे उन में जेको जनरल बिहेवियर आहे न किथे बि कचहरी कयो त सोसाइटी जो रुॻो बुरायूं घणाइनि था हीअं बि थी वियो गवर्नमेंट कुझु कोन थी करे सोसाइटी कुझु कोन थी करे फलाणो कुझु कोन थो करे हाणे इहो ॿियो वरी उन सां गॾोगॾु मफ़ाद परस्ती घणी वधी वई आहे उहो चए थो मुंहिंजो फ़ाइदो थिए पोइ मूंखे फ़िक्र कोन्हे त सोसाइटी छा थींदो अहिड़ी सूरत हाल में असांजी पॉलिसी आहे त असां मतिलबु उन्हनि माण्हुनि खे अॻिते खणी अचूं जेके कुझु कनि था या उमेदु आहिनि विलिंग आहिनि कनि था त उन्हनि खे ॾिसी ॿिया जेको आहिनि न सम्झ सबक़ु हासिलु कनि या इंस्पिरेशन वठनि इहो सिलसिलो हाणे ज़ाहिर आहे घणनि माण्हुनि जो शुरू कयल आहे ईअं कोन्हे असांजो पहिरियों आहे असां बि हिकिड़ी कोशिशि कयूं था हाणे इहो सिलसिलो उसूलनि वधणु घुरिजे जीअं घणो थींदो मां इहो यकीन रखां थो त सोसाइटी जा 20-30% माण्हू हर वक़्तु पॉज़िटिव हूंदा आहिनि उहे जेकॾहिं उन्हनि खे उभरी अचनि न भाउ त सोसाइटी ते वॾो इम्पैक्ट तंहिंजे करे इहो ॻाल्हि आहे त कोशिशि आहे असांजी ऐं असां ॾिठो त पहिरें साल जे मुक़ाबले में ॿिए साल जे मुक़ाबले में हींअर तमामु घणो माण्हू असांजा टच में आहे सो जेका रहनुमाई थी सघे थी जेका उत्साह थी सघे थो हिमत वधायूं था चओ था बाबा कुझु कयो त इहा इम्प्रूवमेंट नज़र अचे थी ऐं असांजी कोशिशि हूंदी त इम्प्रूवमेंट थिए ऐं सोसाइटी जा जेके उहे दॿियल किरदार आहिनि या जेके मायूस आहिनि उन्हनि में जान विझजे बिल्कुलु जेके बेजान माण्हू आहिनि उन्हनि में जान विझण वारी मतिलबु जेको कुंड पासे में कई अहिड़ा किरदार ॾिठा ॾिठासीं अनसंग हीरोज़ आहिनि बिल गुमनाम तरीक़े सां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कनि था असां मूंखे यादि आहे कई दफ़ा असां ज़िक्र कयो आहे त असां हिकिड़ी छोकिरी जी हेल्प कई ठटे में उहा 15-20 सालनि खां वण जे हेठां स्कूल हलाईंदी हुई ख़ैराती पाण वीचारी को मुआवज़ो न वठंदी 15-20 सालनि खां पोइ असां हुनखे स्काला जे प्लेटफॉर्म ते वठी आयासीं हुनखे एवॉर्ड ॾिनोसीं हिन खां स्पीच कराईसीं पोइ असां हैंड्स वारनि खे रिक्वेस्ट कई हैंड्स जी तनज़ीम हुननि खे वञी स्कूल ठाराए ॾिनो पोइ हुनखे आहिस्ता आहिस्ता गवर्नमेंट जॉब मिली वई हाणे ताज़ो असां हफ़्तो अॻु में वियासीं हुनजे स्कूल ॾिसणु त बाक़ाइदे स्कूल ठहियो पियो आहे ॿार आहिनि यूनिफॉर्म में आहिनि हाणे छा आहे जो उहा छोकिरी हैरान हुई जॾहिं असां हुनखे राब्तो कयो कैनेडा मां त अच असां तोखे एवॉर्ड ॾियूं चए पियो 15 सालनि मूंखां कंहिं न पुछियो आहे हाणे उहा इंस्पिरेशन आहे उन्हनि जो मिसाल घणनि माण्हुनि जे साम्हूं आयो आहे त पर्पज़ इहो ई आहे
त आहिस्ता आहिस्ता हाणे 2 ॾींहं अॻु में असां वियासीं बदीन में सुमार खोसो साहिबु आहे, डॉक्टर सुमार खोसो। जी जी उनजो उहो स्कूल हलाए थो पंहिंजे ज़ाती हैसियत में। सही। हुन झुगियुनि खां स्कूल शुरू कयो, पोइ 50-60 ॿार, पोइ 400 ॿार थी विया। पोइ मूंखे ॿुधाईं त मूंखे महसूसु थियो त ॿार ग़रीब आहिनि, नाश्तो करे कोन था अचनि, तंहिंजे करे एग्ज़ॉस्ट थी था वञनि। पोइ हुन वीचारे 10 बजे उनखे कुझु खाराइणु शुरू कयो। सही। हाणे गवर्नमेंट उनखे स्कूल ठाराए ॾिनो आहे, अञा वधाए थो पियो, जेको मुंहिंजो वॾो मक़सदु आहे। ज़बरदस्त। हाणे इन माण्हुनि, अहिड़ा माण्हू जेके आहिनि न, उहे ख़िदमत कनि था बेलूस। इन्हनि किरदारनि खे ॿाहिरि आणण जी ज़रूरत आहे त सोसाइटी में काफ़ी थिए बि थो, बिल्कुलु थिए थो, लेकिन एप्रिशिएट करण जी ज़रूरत आहे। ऐं असांजे सोसाइटी जो अलमियो इहो आहे त एप्रिशिएट करण में असां थोरा कंजूस आहियूं। बिल्कुलु ईअं ई आहे। कजे बिल्कुलु थोरो कमु बि करे त हुनजी वाह वाह कजे, त जीअं उहो ख़ुशि बि थिए ऐं ॿिया हुन मां इंस्पायरेशन वठनि। बहितरीन तव्हांजी ॻाल्हि आहे। इन ॻाल्हि ते कॉलर असां सां गॾु शामिल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शेर कोटकी खां सईद अहमद ॻाल्हायां थो। जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ऐं कुझु चवणु चाहींदा असांजे गेस्ट सां ॻाल्हाईंदा? बिल्कुलु ठीकु ठाक ऐं तव्हांजो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त। थैंक यू सो मच। अॼु जो टॉपिक आहे त सोसाइटीअ में बि कहिड़े तरीक़े सां प्रोग्राम इन्फॉर्मेटिव माण्हू वेठा आहिनि। हा बिल्कुलु ईअं ई आहे, वॾा एम्पावर्ड माण्हू असां वटि आहिनि। ऐं साईं वारनि खां सुवाल आहे त इहे सिर्फ़ु तालीम वारे माण्हू खे वठी वेंदा आहिनि कैनेडा या ॿाहिरि मुल्क, या हुनर वारे खे वठी वेंदा आहिनि? सही आहे, बिल्कुलु तव्हांजो सुवाल पुछूं था। ऐं तव्हां अॼु जे टॉपिक जे हवाले सां छा चवणु चाहींदा त सोसाइटीअ खे ज़रा अञा वधीक पॉज़िटिव ठाहिण जे लाइ कहिड़े एलिमेंट जी ज़रूरत आहे? तव्हां छा था सम्झो? टीवीअ जो प्लीज़ आवाज़ म्यूट करे छॾियो। ठीकु आहे भला, थैंक यू सो मच। कॉलर असां सां गॾु मौजूदु हुया, ॾाढो सुठो सुवालु कयुनि, ॾाढो सुठो ऐं बिल्कुलु ज़बरदस्त। असल में मां भाउ ॿुधाइणु चाहियां थो त असां रहनुमाई कंदा आहियूं जेके तालीम हासिलु करणु चाहिनि था या तालीम याफ़्ता माण्हू वञणु चाहिनि था, उहे पंहिंजी जाइ ते। पर सची ॻाल्हि इहा आहे, जेको भाउ जो सुवालु हो, हुनरमंद, उते तालीम वारनि खां वधीक हुनरमंद जी ज़रूरत आहे। सही। पर छा आहे जो हिकिड़ियूं रिक्वायरमेंट्स आहिनि। थोरी अंग्रेजी त ॻाल्हाइणु अचे न, रुॻो हुनरमंद हुजे ऐं अंग्रेजी न अचे त उहो अंग्रेज़ जी ॻाल्हि सम्झंदो कीअं? कम्युनिकेट करण में त जेको हुनरमंद आहे उहो अंग्रेजी सिखे। ठीकु आहे। ॿियो, हू तस्दीक कीअं कंदा त हुनरमंद आहे? कंहिं न कंहिं अदारे जो सर्टिफिकेट हुजे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं इहे ॿई शयूं आहिनि त तालीम वारे खां अॻु में इहे अची वेंदो ऐं उहो असां हुनजी रहनुमाई करे सघूं था। ऐं असांजो जेको आहे सोशल मीडिया ते नंबर वग़ैरह आहिनि, असांजो जेको हुनर में भला का स्पेसिफिकेशन आहे त कहिड़ो हुजे की न कोई बि थी थो सघे? सभु हुनर आहिनि। मिसाल प्लम्बर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, वेल्डर आहे, जेके बि हुनरमंद सम्झो, हैवी ट्रक सम्झो, जो ट्रेलर जो ड्राइवर आहे, इहे जेके कम आहिनि न, सभु उते तमामु हाईली मतिलबु डिमांड में आहिनि। सही। तालीम वारे खां वधीक उन्हनि जी ज़रूरत आहे। सही। साईं तव्हांखे वधीक उनजी वज़ाहत कंदो। एक्चुअली जेको आहे न, एज लिमिट का आहे हुनरमंद जी? डेफिनेटली एज लिमिट छा आहे उन एज? उहा जेका 40-45 साल खां न हुजे, उन खां वधीक न हुजे। पोइ त ज़ाहिर कम जो नथो रहे। बहितरीन ज़बरदस्त। इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजे ख़्याल में साईं जेको कॉलर, जी तव्हां प्लीज़। हिन में नओं प्रोग्राम जेको आयो आहे त हिन में टेक्नोलॉजी बेस्ड इमिग्रेशन हिकिड़ो दार स्ट्रीम आहे इमिग्रेशन जी, जिन में ही माण्हू उन्हनि जी मिनिमम एजुकेशन न बि हुजे, जेकॾहिं 10-15 सालनि जो एक्सपीरियंस आहे, दे विल क्वालिफाई, बट दे हैव टू हैव, जीअं साईं मैंशन कयो त बेसिक इंग्लिश एतिरी हुजे त कम्युनिकेट करे, व्हाट्स योर नेम, स्टफ लाइक दैट। पर हुन में ही बिल्कुलु आहे, हिन ते फोकस कयूं था। मूं बि पाण लर्न करण जी कोशिशि कई आहे। हिन में घणो जेकी अपॉर्चुनिटी आहे, नंढा प्रोविंसिस ऐं वॾे कॉस्मोपॉलिटन सिटी खां ॿाहिरि आहिनि इहे अपॉर्चुनिटीज़। उन में डायरेक्ट हिनखे एम्प्लॉयर ड्रिवन प्रोग्राम बि चवंदा आहिनि। त हिन में जेकी ॿियूं क्वालिफिकेशन जी ज़रूरत न आहे, इट्स वेरी स्ट्रेट फॉरवर्ड। ऐं हिन में अपॉर्चुनिटीज़ तमामु घणियूं आहिनि। हिते हिकिड़ी अदारो आहे जेको सर्टिफाई कंदो आहे, हुन सां मूं घणो करे अॼु या सुभाणे मुलाक़ात कंदुसि। हाउ जेके बराड़ी में वेठा आहिनि, एक्सपर्ट आहिनि, ट्रैक्टर जा मैकेनिक, ऑटो ऐं पार्ट्स जा ऑटो मैकेनिक आहिनि, फार्म जा जेके इक्विपमेंट्स आहिनि उनजा मैकेनिक, तमामु घणी डिमांड आहे। त उन्हनि खे कीअं हाणे कजे, त इहा थोरी मां वञी करे थोरी रिसर्च करे पोइ पोस्ट रखंदुसि हिन ते, त उहे माण्हू क्वालिफाई करे कीअं कंदा। बहितरीन ज़बरदस्त। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेके
भाव असांजे कॉलर सवाल कयो उनखे जवाबु मिली वियो हूंदो ऐं बिल्कुलु मां चवंदसि असांजे ऑडियंस खे असांजे नाज़रीन खे जेके ॾिसनि था पिया त तव्हां ज़रूरु अप्लाई कयो ज़रूरु हिन शइ जे बारे में सोचो अगरि हुनर कयो त असां वटि ॾाढा हुनरमंद माण्हू आहिनि सुठो को हुनर आहे तव्हांजी एज लिमिट अगरि हुन में आहे त तव्हां सिर्फ़ु बेसिक थोरो जेको आहे पंहिंजी इंग्लिश खे एतिरो सुधारियो एतिरो ॻाल्हायो जो तव्हांखे ॻाल्हाइणु अचे कम्युनिकेट करणु अचे अगरि तव्हां उते वञी कुझु ज़ाहिर आहे को कमु कंदा ऐं असां तव्हांखां कस्टमर अगरि पुछंदा त हे कमु केतिरनि पैसनि में करे ॾींदा त तव्हांखे एतिरी अंग्रेज़ी अचणु लाज़मी आहे जो तव्हां हुनखे जवाबु ॾेई सघो त हिन जा हेतिरा पैसा थींदा त ज़ाहिर आहे पोइ तव्हां उते रोज़गार बि ईअं ई करे सघंदा त इहे सभु आहिनि नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि पर तव्हांखे गाइडलाइन जे लाइ जेके असां वटि वेठल आहिनि क़ाबिल एतिराम शख़्सियत आहिनि इन्हनि जो जेको एक्सपीरियंस आहे इन्हनि जो जेको कमु आहे उहो ॾाढो जेको आहे बेमिसाल आहे वॾो कमु आहे सो पर हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े सॉन्ग जो सो हिकिड़ो सॉन्ग ॿुधूं था बादल साहिबु कहिड़ो था ॻाल्हायो मुंहिंजे ख़्याल में कोलाची साहिबु तव्हांखे चयो बि आहे को सिंधी सुठो को कलाम ॿुधायो एक दिन हमें भी जन्नत में जाना है असगर एक दिन हमें भी तो जन्नत में जाना है असगर जो लोग बुरे होते हैं क्या घर नहीं जाते दिल हटा के एक रब सचे नाल लायो से हर शे कोलो दिल हटा के एक रब सचे नाल लायो से रूह जिस्म कोलो फानी होके राग अनल हक गायो से हर शे कोलो दिल हटा के एक रब सचे नल लायो से मुर्शिद कामिल ए फरमाया मुर्शिद कामिल ए फरमाया कुल कदर आप समाया गैर किथे कोई नजर न आया कर साबत हक सुनायो से हर शे कोलो दिल हटा के एक रब सचे नल लायो से आप है आदम आप शाहते आप खादम सरमस्त कलंदर दमादम दम ओ पोश फकीरी पायो से हर शे कोलो दिल हटा के एक रब सचे नल लायो से राज़ी रब्दा वड़ा शाने आहद बेहद बेनिशाने
बेहद बेनिशाने खुद फकीर थे खुद सुल्ताने खुद फकीर थे खुद सुल्ताने हर सिर्फ साईं पायो से हर शय कोलो दिल हटा के एक रब सचे नल लायो से रूह जिस्म कोलो फानी होके राग अनल हकी गायो से हर शय कोलो दिल हटा के एक रब सचे नल लायो से एक रब सचे नल लायो से ज़बरदस्त बेहतरीन खूबसूरत कलाम बेहतरीन मौसीक़ी बेहतरीन कलाम हुयो ऐं नाज़रीन वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो भला ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ वरी अचिजो ॾाढो ख़ूबसूरत कचहरी जारी आहे बेहतरीन उत्साह ॾियारींदड़ मोटिवेशनल ॻाल्हियूं पे हलनि पियूं ऐं तव्हां कॉल कयो तव्हांजे लाइ ॾाढो सुठो मौक़ो आहे छो त जेके असां वटि महिमान आहिनि से वरी ॿीहर अलाए असांखे कॾहिं मिलनि वरी हिते ॾाढो मुश्किल सां असांखे मिलिया आहिनि सो तव्हांखे ॾाढो सुठो इहो मौक़ो आहे त तव्हां कॉल करे कुझु पुछी था सघो की क्यूरीज़ हासिल करे था सघो सो वठूं था नंढड़ी ब्रेक किथे न वञिजो वी विल बी बैक आफ्टर दिस शॉर्ट कमर्शियल ब्रेक Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन महिमाननि सां ॾाढी सुठी कचहरी थी हले पई उत्साह ॾियारींदड़ ॻाल्हि ॿोल हली रही आहे ऐं जॾहिं सर उत्साह जी ॻाल्हि थी कजे त तव्हां जहिड़ा माण्हू जॾहिं सोसाइटी में वधो था ॾिसो था भला असां चवंदा आहियूं त नियाणीअ जी तालीम ॾाढी ज़रूरी आहे ऐं तालीम अची बि वई आहे बहितरी अची बि वई आहे काफ़ी ऐं घणा माण्हू घणा ॻोठ में हाणे उहो 25 बि का छोकिरी नियाणी 25 ताईं पढ़े थी न त चवनि था बसि 25 ताईं पढ़े थी असांजूं नियाणियूं पढ़नि थियूं माना हिते चई करे उन्हनि जा ॼण त सभु रिस्पॉन्सिबिलिटीज़ पूरियूं थी थियूं वञनि हिते ॼण त उन्हनि खां वॾो को कमु करे छॾियो को अहसान करे छॾियनि उन नियाणीअ ते उनखां पोइ चवनि था बसि 25 पढ़ी हाणे घर जो कमु कर पोइ भला इन हवाले सां तव्हां छा चाहींदव त सिंध में अञा वधीक ज़ाहिर आहे असांजी जेका तरक़ी कंदा माण्हू सिंधी से इन करे ई कंदा तॾहिं ई कंदा जॾहिं जेका अधु आबादी आहे 50% औरतूं उहे उन्हनि खे ओतिरी तालीम न आहे ऐं अगरि तालीम आहे त उन्हनि खे ओतिरो मौक़ो ओतिरो रोल प्ले कोन थो मिले एक्सेस कोन थो मिले इन हवाले सां छा चवणु चाहींदा इहो सिंध जे जेके मसइला आहिनि उन में अहम तरीन मसइलो आहे पढ़णु 2-3 दर्जा पढ़णु त पंहिंजी जाइ ते आहे पर जेके हाईली क्वालिफाइड औरतूं आहिनि नौकिरी कनि थियूं या डिग्रियूं वठी वेठियूं आहिनि उन्हनि खे असांजो मर्द रोल ॾियण लाइ मतिलबु रिलेक्टेंट आहे ख़ुशि न आहे जी तंहिंजे करे पढ़ी बि हू कंहिं नौकिरी ताईं महदूद रहनि थियूं घर ताईं महदूद रहनि थियूं सोसाइटी में जेसि ताईं रोल न ॾींदो त सोसाइटी में मर्द जो अधु रोल रहिजी वेंदो हेॾी आबादी खे तव्हां एक्सक्लूड करे तव्हां केतिरो ज़हन उन मेन स्ट्रीम खां ॿाहिरि रखो था इहो हिकिड़ो जुर्म आहे मुंहिंजे नज़र में ऐं असांजो उन में मर्द जो सभिनी खां वधीक नेगेटिव रोल आहे छाकाणि डिसीजन मेकिंग मर्द ई आहे ऐं उहो औरत खे न इनकरेज करे थो न को रोल ॾियण जी कोशिशि थो करे रुॻो ज़बानी कलामी आहे तालीम ॾियारीसीं मां ख़ुशि आहियां वधे पर अमली तौर ते भला जेकॾहिं औरत मार्च आहे घणा मर्द हूंदा आहिनि पर उन सां गॾु उन्हनि जूं घरवारियूं घणियूं हूंदियूं आहिनि भई तव्हां जेकॾहिं सम्झो था त हे कमु ठीकु आहे त तव्हां पंहिंजे घरवारी पंहिंजी नियाणी खे वठी वञो न त इहो सोच आहे त असां ज़बानी कलामी चाहींदा आहियूं त बसि असां को तरक़ी याफ़्ता ॻाल्हियूं वॾियूं थींदियूं आहिनि पर अप्लाए न थींदो आहे घर ख़ासि तौर ते घर जी औरतुनि ऐं नियाणियुनि ते त बिल्कुलु बि न थींदो आहे ॿियनि जी नियाणियुनि खे तव्हां जेको असांजे घर जा मर्द या असांजा जेके मर्द आहिनि उहे ॾींदा लेक्चर ॾींदा पर जॾहिं पंहिंजी धीउ पंहिंजी नियाणी पंहिंजी घरवारीअ ते ॻाल्हि ईंदी आहे त थोरो वरी उन्हनि जा रवैया चेंज थी वेंदा ऐं ॿियो जेको आहे मर्द जे उन्हनि रवैयनि ते असरअंदाज़ असांजी सोसाइटी जा रवैया थियनि था 100 साल पहिरियों 50 साल पहिरियों जेके अॼु जी जदीद दुनिया कोन हुई उन महिल सोसाइटी खे हलाइण जा हिकिड़ा नॉर्म हुया रहण करण जा हिकिड़ा अंदाज़ हुया हाणे उहे असां खणी हलण जी कोशिशि था कयूं
ऐं उनखे बदिलियूं कोन था या उन में तरमीम कोन था कयूं। ॿाहिरियों असरु जेकॾहिं अचे थो टेक्नोलॉजी जो या ॿियनि इलाइक़नि जो या मग़रिब जो त उहो बि असां स्लोली एक्सेप्ट था कयूं। मिसाल तौरु तव्हां छा एग्ज़ाम्पल छा ॾींदा त कहिड़ी शइ थियणु घुरिजे? ॾिसो रवैयनि में अचे थो न त इहे सभु कुझु रवनि में आहे न। असांजो माण्हू मिसाल तौर ते न्याणी आहे सतकुरान, हा ठीकु आहे, रवैयो आहे न इहो। हाणे न्याणी सतकुरान आहे, इहो जाली हिकिड़ो क़िस्म जो तसवर ॾियणो आहे। हाणे छा आहे, अमली तौर ते न्याणी जी घर में केतिरी इज़त आहे, ॿिए दर्जे जो मक़ाम हुनखे हासिलु आहे, पर जॾहिं मां कंहिंसां जहिड़ो नथो करे सघां त हुनखे ढाल बनायां थो। बिल्कुलु ईअं ई आहे। त इहा बुज़दिली आहे। ऐं इहे जेका रवैया आहिनि जंहिं ते फ़ख़ुरु था कयूं त असां कंहिं वटि हली वञूं था त हू असांखे मान था ॾियनि, पर तव्हां पंहिंजो रोल ॾिसो था त केॾो किरियल रोल आहे जो अमली तौर ते न्याणी खे तव्हां पुट जे मुक़ाबले में ॿिए दर्जे रखो था। जॾहिं तव्हां कमज़ोर थियो था त उनखे ढाल बनायो था। ऐं इहा अहिड़ा रवैया जेके आहिनि न असांजे सोसाइटी मां निकिरणु घुरिजनि ऐं असांखे रिव्यू करणु घुरिजनि। असां जेको ओवरऑल चऊं था न सॼी सोसाइटी असांजो कल्चर आहे, हिनखे न छॾिणो। कल्चर जूं सुठियूं ॻाल्हियूं रखणु घुरिजनि जेके दकियानूसीन उनखे ख़ुदा हाफ़िज़ चवणु घुरिजे। हाणे उनखे जेसि ताईं असांजो पंहिंजो हिकिड़ो ॾाहो माण्हू पढ़ियल माण्हू खुली न ॻाल्हाईंदो, न निंदींदो, न लिखंदो, न ॻाल्हाईंदो, हाणे असां उनखे स्किप करे था वञूं। सही, असां जनरल ॻाल्हियुनि ते वाह 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 अज़ीम आहियूं, ग्रेट आहियूं, रियल इशूज़ खे असां नथा इंडिकेट टच कोन था कयूं। उहे अल्टीमेटली असांजे रवैयनि ते असरअंदाज़ आहिनि ऐं उहो रवैयो पोइ वरी ओवरऑल औरतुनि जी तालीम खां वेंदे तरक़ी ते असरअंदाज़ थो थिए। ज़बरदस्त। ऐं साईं तव्हां जीअं ॾिठो था त ॿियूं क़ौमियूं जेके आहिनि उहे ज़ाहिर आहे हुन में औरतूं अॻिते वधियल आहिनि ऐं असांजे क़ौम में अञा औरतुनि जी तालीम ते ई पियो थो अञा कमु हले, अॻिते वधण त परे जी ॻाल्हि आहे। पोइ भला इन शइ में अञा सजेशन्स तव्हां छा ॾींदा? सोसाइटीअ जा रवैया जेके आहिनि, मसइला त साईं जन इंडिकेट कया, सोल्यूशन्स छा आहिनि? सोल्यूशन इहो आहे त जेकॾहिं मर्द जीअं साईं ॻाल्हायो त इहे इनिशिएटिव मर्द खे ई खणणो पवंदो, पंहिंजी नियाणियुनि खे सपोर्ट करिणो पवंदो। खोड़ सारा एग्ज़ाम्पल्स हिन मुआशिरे में हाणे पैदा थी चुका आहिनि, थियनि था। कल्ह नूर बजीर वारनि जी ॿुधायो त जे असीं ॻाल्हायो त छोकिरी जो अर्ली शादी करे छॾींदा, पढ़ाए छॾींदा आहिनि। अञा छोकिरी में या लड़की हुन न्याणी में हूंदो आहे इनिशिएटिव पढ़ण जो अॻिते ऐं होशियार बि हूंदो आहिनि, पर हिन मसइलनि जे करे टैबूज़ जे करे पोइ हुन मिसाल ॾिनी त हुन मङणो टोड़ाए न्याणियुनि खे पढ़णु मोकिलियो। इहा आहे इनकलाबी रोल जेको करिणो आहे। विमेन एम्पावरमेंट तमामु इम्पोर्टेंट आहे। असां त वॾा एडवोकेट आहियूं हुन में, घर में बि ऐं ॿाहिरि सोसाइटी में बि। ऐं विमेन्स आर बेटर मैनेजर्स, ट्रूली, यस दे आर इंडीड, बिकॉज़ दे मैनेज आवर होम ऑल्सो। Exactly. Naturally built in on they manage people. That's why in Canada you'll see a lot of organizations, they have a women supervisor, a women manager, especially bankan mein. They are also very calculative. Yeah, exactly. So women's के underestimate करना तो बिल्कुल मां समझा तो जुल्म भी आए, गुनाह भी आए, बिल्कुल underestimate। हिकिड़ो मशहूरु कितो आहे, मां न ॿुधाईंदो छो ड्रिगो आहे, हुन में हिकिड़ो वर्ड आहे she will open the door for me। किस मक़सदु ज़ाल मुड़ुस में फ़ैसिलो थींदो आहे त वीकेंड ते असां न तूं पंहिंजे पेरेंट खे वेलकम कंदी न मां कंदुमि। ऐं इहो सिलसिलो हलंदो आहे, हुन जा पेरेंट ईंदा आहिनि मुड़ुस जा ऐं दर न खुलंदो आहे। हिकिड़े ॾींहुं ओचितो वीकेंड ते हिन वाइफ्स जो जा पेरेंट्स अची वेंदा आहिनि, ॿिन्हिनि खे ख़बर आहे त पंहिंजे हाणे मर्द वाइफ खे ॾिसे थो, वाइफ हुनखे ॾिए थी, उथी करे दर खोलींदी आहे, पंहिंजी कसम टोड़े छॾींदी आहे। वाह वाह वाह, न्याणी। So that's why she will open the door for me. She will take care of parents more than the boys. बिल्कुल, हिकिड़े पीउ खे इहो एतमाद आहे त ॿियो कुझु थिए न थिए पर असांजी न्याणी असांजे लाइ दर ज़रूरु खोलींदी। वाह वाह, ज़बरदस्त, बहितरीन मैसेज आहे। ऐं न्याणियूं वाक़ई में ईअं आहिनि, छो त अॼुकल्ह जे दौर में ऐं असांजी सोसाइटी में चइबो आहे न त पुट हुजनि त सहारो थिए, पर ॾिठो वञे त अॼु जिते किथे मुंहिंजी नज़र पवे थी, मां जाते बि ॾिसां थी, न्याणियूं आहिनि जेके शादीअ खां पोइ बि ऐं शादीअ खां अॻु में बि जॉब करे या न करे पंहिंजे पेरेंट्स खे, पंहिंजे माउ पीउ खे कुराड़प में, पछाड़ीअ में जेका आहे उहा हेल्प थी करे संभालियूं वेठी आहे। सो इहा न्याणी आहे, न्याणियूं आहिनि
जेके सहारो आहिनि पंहिंजे माउ पीउ जूं, सोसाइटीअ जूं, पंहिंजे घर जूं, पंहिंजे जेको फ़र्दु आहे मर्द आहे उन सां गॾु पंहिंजो उनजो हस्बैंड आहे या उनजा ॿार आहिनि, सो सोसाइटीअ जो जेको सहारो आहे उन नियाणीअ ते बेस थो करे असांजी सोसाइटी उन वक़्तु उन सूरत में ई ग्रो करे सघंदी अगरि असां नियाणियुनि खे उन जो जेको आहे सो रोल मॉडल ठाहींदासीं ऐं उन्हनि खे पंहिंजा ड्यूज़ जेके कम आहिनि उहे करणु ॾियूं तरीक़े सां आज़ादीअ सां, त इहो ॾाढो सुठो रहंदो आहे। बहितरीन इन हवाले सां इन ॻाल्हि ते हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? नियाणियुनि जूं ॻाल्हियूं पिया हलियूं ऐं नियाणी असां वटि मौजूदु आहे हिकिड़ी कॉलर। जी अल्हम्दुलिल्लाह सभु ठीकु आहिनि। तव्हां ॿुधायो शहज़ादपुर मां ॻाल्हायूं पिया। जी शहज़ादपुर वारा कहिड़ा हाल आहिनि? प्रोग्राम ॾिसो पिया, को सवाल आहे असांजे महिमाननि खां तव्हां पुछणु चाहींदा? जी अल्हम्दुलिल्लाह। को सवाल पुछंदा? जी को सवाल पुछणु चाहींदव? जी माशाल्लाह तव्हां शो ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं हमेशह असां ईअं ई ॾिसंदा रहंदा आहियूं शो। ज़बरदस्त, बहितरीन, ॾाढो सुठो ऐं थैंक यू फॉर कॉलिंग। तव्हां कॉल कई, ॾाढो सुठो लॻो। तव्हां खां हिकिड़ो सवाल पुछणु चाहींदसि। अॼु जो टॉपिक आहे त सोसाइटीअ खे पॉज़िटिव कीअं बणाइजे। भला तव्हां छा था सम्झो, कहिड़ी शइ ज़रूरत, कंहिं शइ जी ज़रूरत आहे? ॿुधायो जवाबु ॾियण महिल ग़ाइब थी वियूं असांजूं नियाणियूं वीचारियूं। थैंक यू फॉर कॉलिंग। कॉल कटिजी वई ऐं ख़ुशी थी त तव्हां कॉल कई। ॾिसंदा रहो प्रोग्राम, पसंदि कंदा रहो, छो त हीअ सभु काविशूं कोशिशूं असांजूं तव्हांजे लाइ ई आहिनि। तव्हां में शऊर पैदा थिए, इंफॉर्मेशन अचे, सोसाइटीअ में अञा सुठे तरीक़े सां कंहिं न कंहिं तरीक़े सां असांजी कॉन्ट्रीब्यूशन साबित थिए ऐं उनजो सुठो असरु पॉज़िटिव इफेक्ट अचे। सो इहा ई सॼी कोशिशि हूंदी आहे। इन करे ई सभई जेके असांजा महिमान आहिनि, ही प्रोग्राम्स आहिनि, असांजी सिंध TV जेका कोशिशि थी करे पई, सो इहे सभु काविशूं इन करे आहिनि। पर हींअर वक़्तु थियो आहे सॉन्ग जो। हिकिड़ो सॉन्ग था ॿुधूं पिया। बादल राई साहब। रोशनियों भरी पवन, झर झंग में रोशनियों उभरी पवन, बरपटन में जिंदगियों सुरी पवन, मान जन जियरे जग में जन्नतों ऐ सिंध तुझा गोठ जे निखरी पवन। ओ सिंध मुंहिंजी अम्मा, सिंध मुंहिंजी अम्मा, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो मां, कीअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। ओ सिंध मुंहिंजी अम्मा। सीने में सांझो बता, तुझे माण्हुनि खे सीने में सांझो बता, तुझे लाड़ियुनि लयनि खे बि चंदन चवां, तुझे लाड़ियुनि लयनि खे बि चंदन चवां। शाल तुंहिंजी कुख मां पियो हर हर जमा, शाल तुंहिंजी कुख मां पियो हर हर जमा। खीर तुंहिंजो पियां, वीर तुंहिंजो थियां, वेर तुंहिंजा वठां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां,
एक कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां हिन कंधीअ ते पुॼो जो अभंबारवा हिन कंधीअ ते पुॼो जो हिन कंधीअ ते पुॼो जो अभंबारवा कंहिं त जी जल जो जानी अखियुनि ठारवा कंहिं त जी जल जो जानी अखियुनि ठारवा ही जो बालिकी सुभाणे जो मैं मारवा ही जो बालिकी सुभाणे जो मैं मारवा तंहिंजी ॿोली आइलो रियत सदके वञा मां त सदके वञा छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां हुआ जब बेवसी बुखन ते मणे मंड थी अॼु बि जोटे असुर जो उथी जंड थी हुआ जब बेवसी बुखन ते मणे मंड थी अॼु बि जोटे असुर जो उथी जंड थी जागरम खीर में पई विझे खंड थी जागरम खीर में पई विझे खंड थी उन सुहागण खे मां कीअं न सजदो कयां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां ओ सिंध मुंहिंजी अमां वाह 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 ज़बरदस्त सिंध मुंहिंजी अमां वाह वाह सूंहं तुंहिंजे मथां छा लिखां ताजल बेवस साहब जी ख़ूबसूरत शाइरी ख़ूबसूरत कंपोज़िशन ऐं बहितरीन लफ़्ज़ ॾाढी सुठी मौसीक़ी कलाम हुयो असांजो पर हींअर वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो साई वठूं था साई खां पोइ वरी वापसि ईंदासीं ऐं बहितरीन कचहरी जारी रखंदासीं सो किथे न वञो ॾिसंदा रहो सलाम सिंध 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 वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं सलाम सिंध में ख़ूबसूरत कचहरी थी हले बहितरीन ॻाल्हि ॿोल थी हले पई ऐं मोटिवेशन मिले थी पई ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं पिया कयूं असां सुजाॻीअ जूं ॻाल्हियूं पिया कयूं इंफॉर्मेशन जूं ॻाल्हियूं एम्पावरमेंट जूं ॻाल्हियूं औरत खे पढ़ाईअ जूं ॻाल्हियूं सो इहे सभु ॻाल्हियूं आहिनि जेके तमामु ज़रूरी आहिनि इहे टॉपिक्स ते जेतिरो थी सघे अगरि रोज़ बि ॻाल्हाइणो पवे त ॻाल्हाइणु घुरिजे छो त ॻाल्हाइण सां डायलॉग करण सां ई मसइलनि जा हल निकिरंदा सोसाइटीअ में का नवाण ईंदी कुझु शयूं बहितर थींदियूं सो सर तव्हां जॾहिं पंहिंजूं कारकर्दगियूं असांखे ॿुधायूं ऐं ॿुधायो बि पिया सॼो डिटेल में तव्हां ॿुधायो त पर्पज़ छा आहे कमु छा आहे स्टार्ट कॾहिं कयो छा छा उन्हनि जा तव्हांजा तरीक़ा आहिनि कंहिं तरीक़े सां कंहिं फॉर्मेट सां था हलो पिया तव्हां पर भला तब्दीली नज़र अचे थी तब्दीली कॾहिं ईंदी
ॾिसो असांजी सोसाइटी में स्लो तब्दीली आहे उन जे करे जो असां जूं रस्मूं रवाज ऐं असांजा रवैया असांखे अॻिते वधणु कोन था ॾियनि ऐं उन्हनि खे बहितरु करण जे लाइ उन में इवोल्यूशन आणण जे लाइ असांजे पढ़ियल लिखियल माण्हुनि जो रोल अहम आहे सही बदकिस्मती सां असांजो माण्हू उहे रवैया तब्दील करण जे बजाए उहो आर्टिकल लिखे थो उहो कहाणी लिखे थो उहो ड्रामो लिखे थो जेको बसि माण्हू वाह वाह कनि ऐं जेको माण्हुनि जे हिसाब सां थो कमु करे इहो नथो करे त सची ॻाल्हि कहिड़ी आहे इम्प्रूवमेंट छा में ईंदी रंडक कहिड़ी आहे उहे रंडकूं घटि कजनि हाणे उहो सम्झे थो त इहे ॻाल्हियूं मां लिखंदुसि त मां अनपॉपुलर थी वेंदुसि माण्हू मूं ते तनक़ीद कंदा मूं ते त उहा असां वटि त सर ड्रामा ऐं चैनल्स ते जेके ड्रामा था अचनि उहे क्रिएटिव राइटिंग जा जेके असांजा राइटर्स आहिनि उहे बि ड्रामा उहो था लिखनि जेको ऑडियंस ॾिसणु थी चाहे एग्ज़ैक्टली कुझु नओं का नई शइ ॾिसण में बि उहो सोचनि था उन्हनि खे घबराहट फील थी थिए त उहो माण्हू ॾिसो क़ुर्बानी ॾियणी पवंदी न त उहो माण्हू बुनियादी तौर ते पढ़ियल लिखियो माण्हू डायरेक्शन चेंज करणु बहितरी आणण लाइ सचु चवे सचु कड़ो हूंदो आहे वक़्ती तौर ते न वणंदो पर अॻिते हली उहे शयूं एक्सेप्ट हाणे हर माण्हू हिकिड़ी ॻाल्हि थो करे उन टेबू खे टोड़ण जे लाइ तव्हांखे सच ॻाल्हि आहे ऐं उहो बि ज़ोर सां ॻाल्हाइणो पवंदो त बाबा हा हे ठीकु आहे ऐं ईअं माण्हू जेकॾहिं पढ़ियो लिखियो माण्हू अचे त हिकिड़ी ॻाल्हि मार्केट में ईंदी त माण्हू त सोचणु लॻंदा ॻाल्हि त ठीकु थो करे तंहिंजे करे असांजो जेकॾहिं कोई सोसाइटी पोइते आहे त अलमियो उन में इहो आहे त असांजो जेको मिडिल क्लास पढ़ियो लिखियो माण्हू आहे न उहो पंहिंजो रोल प्ले नथो करे ऐं रहनुमाई सही नथो करे उहो पंहिंजो रोल ज़बरदस्त बहितरीनु ॾाढी सुठी ॻाल्हि ऐं बहितरीनु ॻाल्हि हुई ऐं नाज़रीन अॼु जो इहो जेको प्रोग्राम हुयो ॾाढो सुठो रहियो छो त वक़्तु जेको हाणे ख़तमु थियण वारो आहे हींअर असां वटि पूरो टाइम थी चुको आहे पर ॻाल्हियूं एतिरियूं आहिनि ऐं एतिरो कुझु डिस्कस करिणो आहे जो मां सम्झंदी आहियां त काश थोरो अञा असां वक़्तु हुजे हा त असां अञा बहितर तरीक़े सां ॻाल्हाए सघूं हा पर पोइ बि असां कोशिशि कईसीं उमेद आहे तव्हांखे बि सुठो लॻो हूंदो तव्हां पंहिंजो फीडबैक ॾियो अॼु जो प्रोग्राम जेको आहे हींअर असां वटि तव्हां लाइव ॾिसो था पिया पर राति जे 12 बजे इहो रिपीट ईंदो आहे सिंध टीवी ते तव्हां ॾिसी था सघो उन खां गॾोगॾु सिंध टीवी HD ते जेको अपलोड बि थींदो आहे यूट्यूब चैनल ते सो तव्हां उहो बि ॾिसी था सघो पर तव्हां ॾिसो ज़रूरु ॾिसो ऐं कमेंट कयो सजेशन्स ॾियो तव्हांजो जेके सजेशन्स आहिनि कमेंट्स आहिनि ॾाढा असांजे लाइ ज़रूरी हूंदा आहिनि ऐं ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम हुयो ऐं बहितरीनु असां सां गॾु महिमान हुया साईं थैंक यू सो मच महिरबानी कुर्ब तव्हांजा तव्हां आया ऐं ॾाढियूं बहितरीनु तरीक़े सां तव्हां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं फाइनल छा तव्हां असांजे यूथ खे मैसेज छा ॾींदा भला यूथ खे मां मैसेज ॾींदो त हिकिड़ा त मायूसी खां ॿाहिरि निकिरनि ऐं नेगेटिव ॻाल्हियुनि ते अटेंशन पे न करणु ऐं प्रोजेक्शन पंहिंजी हुनजी होराइज़न खे ॾिसण होराइज़न तमामु वसी आहे तव्हां में जी कैपेबिलिटी आहे असीं हुन जा विटनेस आहियूं तव्हां तमामु केपेबल आहियो ऐं तव्हां में जेकी शयूं खे ग्रैब करण जेकी पावर आहे उहो आई थिंक इट इज़ अ लिटल मोर देन अदर पीपल त इन करे हुनखे यूटिलाइज़ कयो उन्हनि पेरेंट्स खे मां मैसेज ॾींदो त जेके ॿार हाणे हाई स्कूल जी अॻु में ॿुधायो उन्हनि ते इन्वेस्ट करणु उन्हनि ते फोकस करणु तव्हांजा ॿार तव्हांजा एसेट्स आहिनि न सिर्फ़ु तव्हांजा आहिनि सिंध जा एसेट्स आहिनि बहितरीनु ज़बरदस्त जी साईं तव्हां छा कोलाची साहिबु फाइनल मैसेज साईं जे ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे मां इहो चवंदुसि त सिंध जो ॿार बल्कि सिंध जो ओवरऑल माण्हू पंहिंजी सलाहियतुनि ते भाड़ण जी कोशिशि करे असांजे रवैयनि में डिपेंडेंसी घणी आहे पेरेंट जी मिटनि माइटनि जी ॼाण सुञाण वारे माण्हुनि जी त डिपेंडेंसी घटि कंदो सलाहियतुनि ते भाड़ण जी कोशिशि कंदो त तब्दीली अची वेंदी वाह बहितरीनु ज़बरदस्त इहे असांजी सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन जा असां वटि जेके कमु पिया कनि स्काला जी टीम जा माण्हू असां वटि मौजूदु हुया साईं ख़ैर मोहम्मद कोलाची साहिबु ऐं मुबशिर मलिक साहिबु असां सां गॾु मौजूदु हुया बहितरीनु ॻाल्हियूं कयनि सुजाॻीअ जूं ॻाल्हियूं कयनि मोटिवेशन जूं ॻाल्हियूं कयूं ॾाढो सुठो लॻो ऐं हीअं जेको ख़ूबसूरत प्रोग्राम आहे सो तावन कयो हो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स 35 लखनि में जो प्लॉट जेको आहे 26 लखनि में तव्हांखे ऑफर थो करे ऐं बहितरीनु आसान महीननि जी क़िस्तुनि ते तव्हांखे प्लॉट मिलनि था ऐं अगरि तव्हां प्लॉट वठण ऐं घर ठाहिण जो ख़्वाबु था ॾिसो त उन ख़्वाब खे साबिया करण में GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स तव्हांखे तावन कंदा ऐं उन सां गॾोगॾु हीउ जेको असां वटि प्रोग्राम में स्पॉन्सरशिप थींदी आहे उहा ॿी स्पॉन्सरशिप हूंदी आहे ख़ूबसूरत ड्रेसिस जेके हींअर मूंखे ड्रेस बि पातल आहे शामूज़
ऑफिशियल वारनि जो ड्रेस आहे, ॾाढो बहितरीनु ड्रेस आहे ऐं उन्हनि असांखे स्पॉन्सर कयो आहे। बहितरीनु इन्हनि जी डिज़ाइनिंग आहे, बहितरीनु इन्हनि जी कलेक्शन आहे, ॾाढो ख़ूबसूरत हिननि जो जेको आहे सॼी डिज़ाइनिंग आहे। सो सिंप्लिसिटीअ खे ॾाढो सुठे तरीक़े सां इन्हनि ज़हन में रखी करे पंहिंजूं ड्रेसिस डिज़ाइन कयूं आहिनि। वेबसाइट तव्हांजी स्क्रीन ते ईंदियूं हूंदियूं, तव्हां स्क्रीन ते ॾिसी ऐं उन्हनि खे ऑडर करे सघो था। हीअ जेको मां प्रोग्राम जी स्टार्ट में बि ज़िक्र कयो त पाकिस्तान जी जेको आहे सॼे पाकिस्तान भर में पोलियो जी मुहिम शुरू थी चुकी आहे। अॼु खां शुरू आहे, 26 फरवरी खां वठी 3 मार्च ताईं इहा मुहिम जारी रहंदी ऐं इन में 5 साल जी उमिरि खां घटि ॿारनि खे तव्हांखे पोलियो जा क़तरा पियारणा आहिनि। इन खे असां पियारण जी पाकिस्तान में जेको हिननि अहद खयो आहे, सिर्फ़ु 38 मिलियन खां बि वधीक ॿार आहिनि जिन खे पोलियो जा क़तरा पियारणा आहिनि। सो वालदेन जी इहा ज़िमेदारी आहे त पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा पियारियो पाबंदीअ सां ऐं उन्हनि खे इन पोलियो जे मर्ज़ खां ऐं माज़ूर थियण खां बचायो। छो त पोलियो जो जेको वायरस आयो, जेको मर्ज़ आयो, पंहिंजी सोसाइटीअ में ॾाढो ख़राबु तरीक़े सां फैलिजी रहियो आहे ऐं दुनिया में काफ़ी अहिड़ा मुल्क आहिनि जिन में अॼु बि इन्हनि पोलियो जो मर्ज़ जेको आयो आहे मौजूदु आहे। इन खे ख़तमु करण जूं कोशिशूं आहिनि ऐं पाकिस्तान उन्हनि में हिकु ऐं कोशिशि आहे त इंशाअल्लाह पाकिस्तान बि पोलियो फ्री मुल्क थी साबित थींदो। सो इन्हनि खे ज़रूरु तव्हां जेको आहे जॾहिं बि पोलियो जी टीम तव्हांजे दर ते अचे त तव्हां उन्हनि खे ताउन कयो ऐं पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा क़तरा लाज़मी पियारियो। छो त फ़ैसिलो अॼु करिणो आहे अगरि असांजे ॿार खे पंधु करिणो आहे। सो इन्हनि जी ॾाढी ख़ूबसूरत इहा हिकिड़ी कोशिशि आहे पोलियो जी मुहिम। हिन में तव्हांजा साथ सिटीज़न्स ऐं असांजा जेके शहरी आहिनि उन्हनि जे साथ जी असांखे ज़रूरत पवंदी। हिन सां गॾो गॾु हीअ प्रोग्राम आहे मोकिलाणी वठूं था। सुभाणे वरी ख़ूबसूरत महिमाननि सां गॾु तव्हांखे आजियां कंदमि, वेलकम कंदासीं, सुठियूं कचहरियूं कंदासीं, बहितरीनु ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ख़ूबसूरत बादल राई साहिब जी मौसीक़ी बि ॿुधंदासीं। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, मूंखे दुआउनि में यादि रखिजो, तव्हांजो बि ॾाढो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे बादल राई साहिब जो सॉन्ग था ॿुधूं पिया। सो अला भाई। हेॾां सिंध जा सूर होॾां सूर सजण जा, हेॾां सिंध जा सूर होॾां सूर सजण जा, हेॾां गैरन घा ॾिना होॾां पंहिंजनि पूर, वञनि भला केॾां मूं पारां मजबूर, निसोरा नासूर ओशा कन जे अंदर में। साईं ही शाइर चवे थो त सिंध धरतीअ ते रहण वारो माण्हू भले कैनेडा वञे, किथे बि वञे, जेकॾहिं आम्हूं साम्हूं हिक ॿिए खे ॾिसंदा त हुनखे पंहिंजे देश जी, पंहिंजी सिंध जी ख़ुशबू ज़रूरु नज़र ईंदी त हा यार ही वाक़ई लॻे थो त सिंध मां आयो। तो साईं खे ॾिसी असांजे महिमाननि खे मुंहिंजे देश जी मिट्टीअ जी ख़ुशबू तो मां पई अचे, तो मां पई अचे, मुंहिंजे देश जी मिट्टीअ जी ख़ुशबू तो मां पई अचे, तो मां पई अचे। शायदि सिंध मां आयो आहीं, पक सिंध अमड़ जो ॼायो आहीं, शायदि सिंध मां आयो आहीं, पक सिंध अमड़ जो ॼायो आहीं। मुंहिंजी दिलि पई चए, मुंहिंजी दिलि पई चए, मुंहिंजे देश जी मिट्टीअ जी ख़ुशबू तो मां पई अचे, तो मां पई अचे। तुझी खामोशीअ मां लॻे थो ईअं जीअं मकलीअ में का माठ हुजे,
तुझी खामोशीअ मां लॻे थो ईअं जीअं मकलीअ में का माठ हुजे तूं चपड़ा चोरी मां सम्झां थो ॼण कींझर में थी हीर भुले तुंहिंजो हलण ईअं महसूस थिए तुंहिंजो हलण ईअं महसूस थिए करकारूं झर ते मोर नचे मुंहिंजे देश जी मिटीअ जी ख़ुशबू तो मां पई अचे तो मां पई अचे शायदि सिंध मां आयो आहीं पक सिंध अमड़ जो जायो आहीं मुंहिंजी दिलि पई चए मुंहिंजी दिलि पई चए मुंहिंजे देश जी मिटीअ जी ख़ुशबू तो मां पई अचे तो मां पई अचे तुंहिंजा लफ़्ज़ ईअं प्यारा मिठा मिठो सिंधूअ जो जीअं पाणी हुजे तुंहिंजा लफ़्ज़ ईअं प्यारा मिठा मिठो सिंधूअ जो जीअं पाणी हुजे तोखे ॾिसण सां मूंखे यादि ईंदी मुंहिंजी नंढपुण जी का कहाणी हुजे मोहन जे दड़े जेॾी तोसां मोहन जे दड़े जेॾी तोसां का चाहत मुंहिंजी पुराणी हुजे मुंहिंजे देश जी मिटीअ जी ख़ुशबू तो मां पई अचे तो मां पई अचे धरतीअ जी तारीफ़ न जा तुंहिंजे अखियुनि में न अक्स चिटा मुंहिंजी धरतीअ जी तारीफ़ न जा तुंहिंजे अखियुनि में न अक्स चिटा तुंहिंजे वारनि जी छांवनि में मूं सोणी सिंध जी शाम जा पाछा ॾिठा तुंहिंजी सूंह सरापा सिंध आहे इदरीस वेठो जंहिं ते गीत लिखे मुंहिंजे देश जी मिटीअ जी ख़ुशबू तो मां पई अचे तो मां पई अचे शायदि सिंध मां आयो आहीं पक सिंध अमड़ जो जायो आहीं मुंहिंजी दिलि पई चए मुंहिंजी दिलि पई चए मुंहिंजे देश जी मिटीअ जी ख़ुशबू तो मां पई अचे तो मां पई अचे मुंहिंजे देश जी मिटीअ जी ख़ुशबू तो मां पई अचे तो मां पई अचे मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।